टंडोबागो में व्याजखोरनि जो वधंदड़ आज़ार, ग़रीबनि जूं ज़िंदगियूं बर्बाद। टंडोबागो ऐं आसपास जे इलाइक़नि में व्याजखोरनि जो आज़ार तेज़ी सां वधी रहियो आहे, जंहिं सबबि केतिरा ई ग़रीब ख़ानदान सख़्त मुआशी ऐं समाजी बहिरान जो शिकार थी रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि शिकायत कई आहे त व्याज ते रक़म ॾींदड़ बाअसर माण्हू बेनातौर माण्हुनि जी मजबूरी जो फ़ाइदो वठी न सिर्फ़ दुकान, ज़राइत ऐं रोज़गार ते असरअंदाज़ थी रहिया आहिनि, पर केतिरनि ई घरनि खे तबाह करे छॾियो आहे। मक़ामी शहरनि जो चवणु आहे त बीमारी, बेरोज़गारी ऐं ओचितनि ख़र्चनि सबबि मजबूर थी व्याज ते कर्ज़ वठण वारा माण्हुनि जी गिची में बेइंतिहा कर्ज़ विझी छॾीनि था, जिन खे अदा करणु ग़रीबनि लाइ नामुमकिन बणिजी वञे थो। उहे इल्ज़ाम लॻाइनि था त केतिरा ई माण्हू मुआशी दबाव बर्दाश्त न करे ज़हनी परेशानी, घर भातियुनि सां तकरार ऐं इंतिहाई क़दम खणण ते मजबूर थी चुका आहिनि। शहरी मुतालबो कनि था त ज़िले इंतज़ामिया, पुलिस ऐं माली इदारा इलाइक़े में वधंदड़ व्याज जे गैर क़ानूनी नेटवर्क ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कनि ऐं अहिड़नि माण्हुनि ख़िलाफ़ क़ानून जी गिरफ़्त में आंदो वञे जेके ग़रीबनि जी मजबूरी खां सरमायो बणाए रहिया आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त व्याजखोरी सिर्फ़ इक़्तिसादी मसइलो न पर समाजी बहिरान में बदिलजी चुको आहे, जंहिंखे रोकण लाइ हुकूमत सां गॾु सिविल सोसाइटी, इंसानी हक़नि वारियूं तंज़ीमूं ऐं मीडिया खे गॾियल किरदारु अदा करणो पवंदो। अहिड़े सिलसिले में टंडोबागो जे वार्ड नंबर 6 जे रहिवासी मोहम्मद सलीम कोसो सोशल मीडिया सेंटर सिंध ते ॻाल्हाईंदे दावा कई आहे त सरकारी मुलाज़िम आहे। 6 महीना अॻु बीमारी सबबि माली दबाव हेठि हुजण करे हू पंहिंजी ATM कार्ड असगर ख्वाजा उर्फ़ इशू वटि 55,000 रुपया जी एवज़ 55,000 रुपया उधार तौर वरिता हुआ। सलीम मुताबिक़ उनखां पोइ संस ATM ज़रिए ईंदड़ समूरी पघार कढी हुई, जंहिं सबबि शदीद सख़्तियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। उन वधीक ॿुधायो त हिन माइक्रो फिनांस बदीन मां पंहिंजी वालदा जे इलाज लाइ लोन पिणु मंज़ूर करायो हो, पर उहा रक़म बि व्याजखोर हड़प करे वियो। मोहम्मद सलीम SSP बदीन, DSP टंडोबागो, SHO टंडोबागो खां मुतालबो कयो आहे त खेसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं संस ATM कार्ड वापसि करायो वञे ऐं कढियल रक़म वापसि ॾियारी वञे। हिन व्याजखोरनि ख़िलाफ़ क़ानूनी एक्शन वठण जी अपील कई आहे। जीअं अहिड़नि अमलनि सबबि अॻु बि केतिरा ई माण्हू ख़ुदकशियूं करे चुका आहिनि। आख़िर में मोहम्मद सलीम सभिनी इंसानी हक़नि जे इदारनि खे अपील कई आहे त उन सां थियल मुबीना ज़्यादती जो नोटिस वठी खेसि इंसाफ़ ॾियारियो वञे। रिपोर्ट करे आहे अली ग़ुलाम खोसो, मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध। मोहम्मद सलीम खोसो, रहंदड़ टंडोबागो। अर्ज़ थो करियां त इशू ख्वाजो उर्फ़ असगर उर्फ़ इशू ख्वाजे खां मूं 6 महीना अॻु में व्याज ते पैसा खया, जेके कंहिं मजबूरी मुंहिंजी वालदा बिस्तरे ते आहे। उन जी मजबूरी ख़ातिर आउं हिकु ग़रीब मुलाज़िम आहियां ऐं हींअर मूं लोन कढायो बदीन माइक्रो बैंक वञा ऐं हुन ATM थियो त हुन वटि पहिला ATM वञा 1,45,000 कढाए वियो आहे, जेको न ATM थो ॾे ऐं न जेको आहे सो पैसा थो ॾे ऐं पंहिंजो जेको व्याज जो हिसाब आहे हर महीने उहो खणंदो रहे थो। तव्हां घणा पैसा कया हुआ? असां हाणे 50,000 कया। 50,000 कया। ऐं हेसि ताईं पैसा घणा कढी वियो आहे? हेसि ताईं तक़रीबन 2 लख कटे चुको आहे। 2 लख कटे चुको आहे? जी जी। हीउ व्याज वठंदो आहे? जी जी, वो व्याज वठंदो आहे हर महीने। असां मजबूरी, वालदा जी बीमारी जी मजबूरीअ करे इहो कयो ऐं जेको आहे हां उहो इनकारी आहे, न ATM थो ॾे ऐं न उहे पैसा थो ॾे। तव्हां कंहिंखां अपील घुरो था? असीं जनाब SSP बदीन। जी जी, जनाब SSP बदीन साहब, DSP टंडोबागो साहब, SHO टंडोबागो साहब खां अपील थो कयां त असां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ठीकु आहे।